सवाल किया है शम्सुद्दीन दर्स वो तो चए त नमाज़ पढ़ण सां दुनिया जा बुरा ख़्यालात अचनि त छा करणु खपे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज़ जे अंदरि यकसूई ऐं तवज्जो सां अदा करणु इहो नमाज़ जे आदाबनि मंझां आहे। इन जे करे जेकॾहिं बेइख़्तियारी ख़्यालात नमाज़ जे दौरान अचनि था त इन सां नमाज़ ते को बि असरु न पवंदो, नमाज़ न टुटंदी ऐं न ई उहो गुनाहगार थींदो। अलबत्ता जेकॾहिं उहो इख़्तियारी यानी इरादी तौरु ख़्यालात आणे थो त बहितर आहे उन खां बचे। छाजे करे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे त इन अहदकुम युनाजी रब्बहु मादाम फ़िस्सलात, बेशक अवां मां हिकिड़ो जेसीं ताईं नमाज़ में आहे तेसीं ताईं गोया के पंहिंजे रब करीम सां गुफ़्तगू करे रहियो आहे। इन जे करे जॾहिं माण्हू नमाज़ में बीहे त यकसूई ऐं तवज्जो सां बीहे, ईअं सम्झे त जीअं आउं पंहिंजे रब सां गुफ़्तगू करे रहियो आहियां। अजाया ख़्याल, दुनियावी ख़्याल ऐं बुरा ख़्याल आणण खां पाण खे बचाए। अल्लाहु आलम बिस्सवाब।